नमस्ते सेठ। अचो छा पियो चए? सेठ तव्हां असांखे हीअ जेका पघार हेॾी कटे ॾिनी आहे, हेॾी मोंघवारी लॻी पई आहे, हुन में असां पंहिंजा घर जा ख़र्च कयूं, घर जा भाड़ा भरियूं, स्कूल जी फी भरियूं, किथां कयूं शयूं? अॻु में तव्हां हेॾो पघार कटे छॾियो, असां कीअं हलंदासीं? हाणे हिकु ॻाल्हि ॿुध, मूं वटि तूं अकेलो न आहीं, मूं वटि घटि में घटि 20 ॼणनि जो स्टाफ आहे, 20-22 ॼणा आहिनि ऐं सभिनी जी पघार कटी आहे। छो जो धंधा आहिनि कोन, लॉकडाउन लॻो पियो आहे, न माल वञे थो न पेमेंट अचे थी। ख़ाली तव्हांजा ख़र्च कान्हनि, असांजा बि ख़र्च आहिनि। तव्हां नंढा माण्हू आहियो, नंढनि जा ख़र्च नंढा आहिनि, असां वॾा माण्हू आहियूं त वॾा ख़र्च आहिनि असांजा। साईं तव्हांखे बि तकलीफ़ आहे, तव्हां सम्झी सघो था, असांखे केॾी तकलीफ़ थी। पाण तव्हांखे त ख़ुशि थियणु खपे भई। हूअं हर दफ़े मां तव्हांजो घर हलाईंदो आहियां पघार ॾेई करे। हाणे 2-3 महीना तव्हां मूंखे इहे 20-25% कटे करे मूंखे ॾियो त मुंहिंजो घर हलंदो। तव्हांखे पाण ख़ुशि थियणु खपे भई, सेठ जो घर असांजे पघार मां थो हले, सम्झे?